गढ़ी यासीन लॻ कंबराणी ऐं मक्सिन जे झेड़े में हिन वक़्त ताईं 21 माण्हू मारिजी चुका आहिनि। सिंध जे वेझड़ाई वारी तारीख़ में शायदि ई को अहिड़ो झेड़ो थियो हुजे जंहिंमें हिकु ॾींहुं अंदरि 2 दर्जननि खां वधीक माण्हू क़तलु थिया हुजनि। उनखां 2 ॾींहं अॻु लालू रौंक शहर में मोटरसाइकिल जे पासे लॻण तां मक्सिन ऐं मुगेरनि में झेड़ो थियो आहे जंहिंमें 6 माण्हू क़तलु थी विया आहिनि। उनखां अॻु शिकारपुर जे लखी ग़ुलाम शाह लॻ मोबाइल फ़ोन ते ॻाल्हाइण तां 4 औरतुनि समेत 7 माण्हू क़तलु थी विया हुआ ऐं उनखां अॻु काज़ी अहमद में चिंग जी तरफ़ां रस्तो न ॾियण ते गुज़िरियल मई में खोसन ऐं जतोइन विच में थियल झेड़े में 11 माण्हू क़तलु थी विया हुआ। सिंध जे वेझड़ाई वारनि 2 महीननि ते जेकॾहिं नज़र विझबी त मालूम थींदो त असां वटि हाणे नंढियुनि ॻाल्हियुनि तां थियल झेड़ा ख़ौफ़नाक सूरत इख़्तियार कनि था ऐं अख छिंभ में उहे झेड़ा वॾनि फ़सादनि में तब्दील थी वञनि था। मामूली ॻाल्हियुनि तां थींदड़ झेड़ा एॾी खूनरेज़ ऐं ख़तरनाक शिकिल छो इख़्तियार कनि था? उन ते त हक़ीक़त में हिकु वॾी तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, पर आम सबबनि में सरदारनि जो ताक़तवर हुअणु, पुलिस जो कंट्रोल वॾेरनि जे हथ में हुअणु, इंसाफ़ जो महांगो हुअणु, तइलीम जी शरह घटि हुजणु, गुरबत जो वधणु ऐं गर्मीअ जो वधणु पिणु बुनियादी सबबनि में शामिल आहिनि। ख़ैरपुर, घोटकी, सखर, शिकारपुर, जेकबाबाद, लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट जा ज़िला जेके अॼु खां 150 साल अॻु अंग्रेज़नि जे दौर में बि पुरसुकून इलाइक़ा हुआ ऐं उन्हनि इलाइक़नि में क़बाइली झेड़ा त छा पर आम ॾोह बि नाले मातर हूंदो हो, उहे इलाइक़ा हाणे सरहद जे क़बाइली एजेंसियुनि जहिड़ा कीअं बणिजी पिया आहिनि? इहो सुवालु सभ खां वधीक अहम आहे। इहो सुवालु असां सभिनी लाइ अहम आहे त उहो शिकारपुर जंहिंमें ॿुढल फ़क़ीर जहिड़ा सूफ़ी शाइर पैदा थिया ऐं उहो शिकारपुर जंहिंमें अंबा शरीफ़ ऐं हुमायूं शरीफ़ जहिड़ियूं दरगाहूं आहिनि, गढ़ी यासीन वारो उहो इलाइक़ो जंहिं अहकर जहिड़ा शाइर पैदा कया ऐं जंहिं अहकर वरी हर जाइ जलवा गरा हुस्नो जमाल तुंहिंजो जहिड़ा आफ़ाक़ी शेर लिखिया, रखण जो उहो इलाइक़ो जिते फ़क़ीर इमामदीन रखण अॼु बि ये निगाह मस्त की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के कामया किसी डूब दे को उछाल दे जहिड़ा शहीद शाह इनायत सूफ़ीअ जे दरगाह जे दरनि ते लिखियल शेर झुंगारे अॼु बि सूफ़ी मत जरकाए थो। उहो शिकारपुर जंहिंजे गढ़ी यासीन तहलके में तकिया ठाहे भिट धणीअ कई भेरा ॾिना ऐं उहो शिकारपुर जंहिंमें सामीअ पंहिंजा श्लोक लिखिया, उहो शिकारपुर जंहिंमें शेख अयाज़ पंहिंजो नंढपिणु गुज़ारियो ऐं उहो शिकारपुर जंहिंमें उदुदास जहिड़नि ख़ल्क़ जे ख़िदमत गुज़ारनि ऐं निसार बज़मीअ जहिड़नि शाइरनि जनमु वरितो, उहो शिकारपुर अॼुकल्ह ॾोहारियुनि जे ऐंट ते चढ़ियल आहे ऐं हर ॾींहुं कंहिं न कंहिं वॾे ॾोह में ॾंगबो रहे थो। लालू रौंक जो उहो शहर जिते 7 ज़बानुनि जो शाइर हिदायतुल्लाह तारिक नजफ़ी, निशान फ़क़ीर, महताब शाह ऐं विलायत शाह जा गीत ऐं वायूं अञा बि गूंजनि थियूं। लालू रौंक जो उहो शहर जिते लालू भर झालू जा मुहावरा अॼु बि वरजाइजनि था, उहो ई लालू रौंक जिथां खां थोरे पंध ते इश्क आतश लाई हे यार ॾाढी जहिड़ी सिटुनि जो शाइर उस्मान फ़क़ीर सांगी ऐं अञा थोरे पंध ते सूफ़ी शाइर जानन फ़क़ीर चन्न पैदा थियो ऐं अञा थोरे पंध ते जिते पीरल कंबर पैदा थियो उते अॼु अहिड़ा फ़साद छो था थियनि जंहिंमें हिक ई ॾींहं में 6 माण्हू क़तल थी वञनि था। साॻिए रीति सिंध जो काज़ी अहमद शहर बि शाइरनि, सुरनि ऐं संगीतकारनि जो शहर आहे। अॼु बि हिन शहर जे हर चौंक ते कंहिं न कंहिं फ़नकार जो आस्थान या ओतारो नज़र ईंदो, पर उन शहर में बि 2 महीना अॻु खोसा जतोई तकरार में 8 माण्हू ऐं मजमूई तरह 11 माण्हू मारिजी विया हुआ। दानिश्वरनि जी राय इहा आहे त सिंध में क़बाइली झेड़नि जो सभ खां वॾो सबबु पुलिस अंदरि सियासी मुदाख़लत आहे। जॾहिं खां असांजी पुलिस सियासी वॾेरनि जे कब्ज़े में ॾिनी वई आहे ऐं जॾहिं खां थाणा तक ऐं तर जे वॾेरनि में विरहाइजनि था, तॾहिं खां पुलिस जो किरदारु ख़तमु थी वियो आहे। इहे शिकायतूं बि मीडिया में ईंदियूं रहियूं आहिनि त केतिरनि हंधनि ते तेसिताईं FIR दाख़िल न थींदी आहे जेसिताईं SHO खे मुक़ररु कराईंदड़ वॾेरो उन जी इजाज़त न ॾींदो आहे। साॻिए रीति जॾहिं खां पुलिस जे मुक़ररनि में सियासी मुदाख़लत काहे पई आहे, तॾहिं खां पुलिस अमलदार अमुन अमान क़ाइमु करण बजाए मुक़ररी कराईंदड़ वॾेरनि जी वंगार वहण ऐं संदन ओताकुनि ते मूढ़ा खणण में पूरा आहिनि। नतीजे तौरु पुलिस जी ड्यूटी वरी ॾोहारी करे रहिया आहिनि ऐं हिक ई ॾींहुं अंदरि सॼी सिंध में हज़ारे ॾोह थियनि था, जिन मां कुझु ॾोह त अहिड़ा आहिनि जिन जे ॿुधण सां ई माण्हूअ जा ॾोह ॾकी वञनि था। सियासी वॾेरा जेके हुकूमत में हुजनि या मुखालिफ़ धुर में, पर उहे रुॻो पुलिस अमलदार ई नथा पालनि, पर गॾोगॾु हू ॾोहारियुनि खे पालनि था ऐं उहे ॾोहारी वरी सियासी सरपरस्तीअ सबबि वॾा वॾा ॾोह कनि ऐं कराइनि था, जिन बाबति इलाइक़े जे अवाम खे त चङी रीति ख़बर आहे, पर पुलिस खातो उन्हनि ॾोहारियुनि खां पंहिंजूं अखियूं बंदि कयो वेठो आहे। इहो हिकु कौड़ो सच आहे त कुझु ॾोहारियुनि खे छॾे करे
बाक़ी सिंध जा अक्सर ॾोहारी कंहिं न कंहिं वॾेरे मीर सैयद या सरदार जा माण्हू आहिनि ऐं हू सभई ॾोह उन्हनि वॾेरनि जे छांव ऐं पुठ भराईअ सां कनि था। अॼु खां 30 साल अॻे ताईं बि को माण्हू बिना लाइसन वारो कारतूसी पिस्तौल बि घर में न रखी सघंदो हो। पुलिस जो एतिरो रोब ऐं दबदबो हूंदो हो जो हिकु सिपाही सॼे ॻोठ खे गिरफ़्तार करे ईंदो हो। पर हाणे हालत इहा अची बीठी आहे जो केतिरनि ॻोठनि में सवनि जे तइदाद में बंदिश पियल बोर जा हथियार आहिनि। ॿियो त ठहियो पर ॻोठनि में लांचरनि समेत राकेट बि रखियल आहिनि, पर कंहिंखे बि को ख़ौफ़ न आहे त मथनि को छापो बि लॻी सघे थो या खेनि केरु गिरफ़्तार बि करे सघे थो। ख़ासि करे उत्तर सिंध जे उन्हनि ॻोठनि ऐं कचे वारनि इलाइक़नि में इहे क्लाशन कोफूं केरु थो आणे ऐं उते राकेट लांचर केरु थो पहुचाए। छा ॾोहारियुनि ख़ैरपुर ऐं दादू खां मथे वारनि ज़िलनि में के सिरिंगूं ठाहे रखियूं आहिनि या ॾोहारियुनि ऐं सिमगलरनि उन्हनि इलाइक़नि में के पंहिंजा निजा रस्ता ठाहिराया आहिनि जितां हू उहे हथियार पहुचाए वञनि था।